अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में एक फ़नकार हुयो, फ़नकार गाना ॻाईंदो हुयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में अरबन में अंदरि हिकिड़ो फ़नकार हुयो। असांजे ज़माने में जीअं फ़नकार थींदा आहिनि, असांजे ज़माने में फ़नकार आहिनि, केतिरा गाना था चवनि। उन ज़माने में फ़नकार हुयो, उहो गाना चवंदो, जवानी हुई, तमामु वॾो उनजो आवाज़ हुयो, आवाज़ बेहतरीन आवाज़, जवानी हुई न, बेहतरीन उनजो आवाज़। उहो गाना चई करे तमामु वॾा माण्हू पैसा ॾींदासीं, एतिरा पैसा ॾींदा जो जेको न उनजो तमामु बेहतरीन जेको आहे टाइम गुज़रंदो हुयो। हली करे जॾहिं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़मानो गुज़री वियो, अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जो ज़मानो गुज़री वियो, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ज़माने में हे बिल्कुलु पोड़ो थी वियो। हाणे जंहिं टाइम पोड़ो थी वियो त हाणे आवाज़ को पोड़े फ़नकार को ॿुधंदो आहे? कोई न ॿुधंदो आहे। हर को जेको चवंदो आहे नौजवान हुजे उनजी आवाज़ जेको आहे बहितरीनु हुजे, आवाज़ हुनजो बहितरीनु हुजे, पोइ जेको घुराईंदा आहिनि न। त हली करे हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु ज़माने में ॾिठई हाणे बिल्कुलु मां पोड़ो थी वियो आहियां, कोई मूंखे जेको ॿुधे ई नथो, कोई न पियो घुराए अरब फ़नकारी ते। हेॾे हेॾे ॾिसी करे कोई असबाब सभु ख़तमु थी विया, को साईं रिज़्क़ जो बंदोबस्तु थिए ई न पियो, को घुराए न पियो, त पैसा कान मिलनि, पैसा न पिया मिलनि त हाणे मानी कान खाई, मजबूर थी करे फिरी फिरी पूरे इलाइक़े में हिन ग़रीब खे कोई न पियो घुराए, फिरी 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 मस्जिद नबवी जी जो आहे जन्नतुल बकी आहे न, इन में अची करे ऐं अलाह खे सॾु करणु लॻो, या अलाह मां काफ़िर आहियां, मां ग़ैर मुस्लिम आहियां, तुंहिंजे मथां जेको मां ईमान न आंदो आहे, मूंखे यकीन आहे तूं ई जेको आहे रिज़्क़ ॾींदो आहे। हिन टाइम मुंहिंजी हालत खे इहे रब ॾिसंदो न, हिन टाइम जेको आहे न मुंहिंजो असबाब जेको आहे न, हे गलो जेको मुंहिंजो असबाब हुयो, इन सां गाना चवंदो न, हे असबाब कटिजी वियो हाणे, ए मुंहिंजा रब जेको आहे मुंहिंजे रिज़्क़ जो बंदोबस्तु कर। हाणे ख़िलाफ़त कंहिंजी उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ख़िलाफ़त आहे। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु मस्जिद नबवी में सुता पिया हुया। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे निंड में आवाज़ आयो, ए उमर जन्नतुल बकी में हिकु जेको आहे बंदो मूंखे सॾे थो, इन जी मदद लाइ ए उमर वञी करे पहुच। उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं अल्फाज़ ॿुधा त उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको दौड़ लॻाई जन्नतुल बकी तरफ़, त अलाह हिकिड़ो हिकु अलाह जो नेक बंदो वेठो आहे, अलाह जो नेक बंदो वेठो आहे। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जीअं ॾिठो त हे त फ़नकार आहे, जेको मुस्लमान बि न आहे। ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी शिदत जेकी उन टाइम वॾी मशहूरु हुई, त काफ़रनि जे मथां तमामु घणो सख़्तु हूंदो आहे। त हिन फ़नकार जीअं ॾिसी करे ज़ईफ़ माण्हू हे भॼणु लॻो, त मथां हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु पिटाई करे त असांजे क़ब्रिस्तान में छा थो करे, हे भॼणु लॻो। जीअं जो भॼणु लॻो त उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो, बी तुंहिंजी मदद लाइ जेको आहे मां मोकिलियो वियो आहियां, मां तुंहिंजी मदद लाइ मोकिलियो वियो आहियां। त अहिड़ी तरह जन्नतुल बकी में जॾहिं इन अल्फाज़ ॿुधनि तुंहिंजी मदद लाइ, हे हेठि ईअं किरी पियो पंहिंजा गोॾनि ते वञी करे वेठो, ऐं आसमान जे तरफ़ जेको आहे मुंहुं करे चई, या अल्लाह पूरी ज़िंदगी मां तुंहिंजी नाफ़रमानी कयमि, पूरी ज़िंदगी जेको आहे मौसीक़ी मुस्लमान बि न आहियां, ऐं अॼु छाजे करे हिन पेट लाइ या अल्लाह मां तोखे सॾु कयो आहे, ऐं इन ते बि जेको आहे या अल्लाह तूं मुंहिंजे जेको आहे अल्फाज़नि खे लबैक चयो आहे। पोइ छा चई, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, कलमो पढ़ी करे उन टाइम इंतकाल करियो। उन टाइम हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु पाण इनखे जेको आहे गुस्ल ॾिनो ऐं पाण जेको आहे जनाज़ो पढ़ाईंसि। हे अल्लाह ताला मौक़ियो रखियो आहे बख़्शिश जो, अल्लाह ताला का क़ैद न लॻाई आहे। अल्लाह ताला फरमाए जंहिं टाइम अचो मां माफ़ थो कयां।